अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधरी न्यूज़ जो प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आहियां जो मेज़बान शब्बीर लाशारी। नाज़रीन, असां हिन वक़्तु खमीसो ॻोठ में मौजूदु आहियूं। खमीसो ॻोठ जेको सेंट्रल ज़िले में अची वञे थो ऐं 20,000 खां वधीक जेका आहे हिते आबादी आहे, सवे घर आहिनि हिन ॻोठ में। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन क़दीमी ॻोठ में के बि बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि उहे मुयसरु न आहिनि। हिते पीअण जो पाणी हुजे या सफ़ाई सुथराई, इहे समूरा जेके मसइला आहिनि, इन्हनि समूरनि मसइलनि में ही ॻोठ घेरियल नज़र अचे थो। असां कोशिशि कंदासीं त खमीसो ॻोठ ऐं आसपास में लॻंदड़ जेके ॿिया ॻोठ आहिनि उन्हनि ॻोठनि जे हवाले सां तव्हांखे आगाह कयूं त उन्हनि ॻोठनि जा कहिड़ा मसइला आहिनि ऐं उतां जा जेके चूंडियल मकानी नुमाइंदा आहिनि उन्हनि हिननि ॻोठनि जे मसइलनि लाइ हिन वक़्तु ताईं कहिड़ा क़दम खयां आहिनि। गॾोगॾु असां कोशिशि कंदासीं त हितां जे रवासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हितां जा रवासी छा था चवनि, त उन्हनि खे कहिड़नि मसइलनि जे करे मुश्किलातूं दरपेश आहिनि ऐं उन्हनि जा मसइला हल छो नथा थियनि। नाज़रीन, असां हिन वक़्तु खमीसे ॻोठ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे ॿाहिरां मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त हीअ स्कूल जी जेका इमारत आहे उहा केतिरी पुराणी आहे ऐं स्कूल जे ॿाहिरां जेका हालत आहे तव्हां ॾिसी सघो था त का बि चओ दीवारी कान्हे हिन स्कूल खे, का बि तव्हांखे हिफ़ाज़ती भित जेका आहे उहा नज़र न ईंदी ऐं ईअं ई हीअ जेको स्कूल आहे उहो वीरान ॼण त असांखे नज़र अचे थो ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हिन स्कूल जी का बि मुरमत न थी सघी आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त हिन स्कूल खे चौदीवारी न हुजण जे करे हिते जेको आहे हर माण्हू अची आसपास में जेके माण्हू रहनि था उहे हिते किन किचिरो जेको आहे उहो उछलाए वञनि था। तव्हां ॾिसी सघो था त स्कूल खे ताला लॻा पिया आहिनि। हिते केतिरनि ई सालनि खां ॼण स्टाफ न आयो आहे। ॿार हिते इलाही सारा ॿार ॿुधाया पिया वञनि, सवनि जी तइदाद में हिते घर आहिनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ गवर्नमेंट जी जेका बिल्डिंग आहे, बिल्डिंग त मिलियल आहे पर हिन स्कूल जी जेका मरमत आहे उहा बि न थी सघी आहे ऐं चापड़ तव्हां ॾिसी सघो था त हीअ चापड़ बि बिल्कुलु किरी पिया आहिनि ऐं उनखां अलावा हिते तव्हां ॾिसी सघो था त काफ़ी जेका आहे उहा किन किचिरो जेको आहे उहो बि नज़र अचे पियो ऐं उनखां अलावा असांजी धप जेका आहे उहा अचे पई। अञा तव्हां थोरो अॻिते अचो, तव्हांखे ॾेखारियूं त हिते बाक़ाइदे हिन स्कूल खे किचिरा कुंडी ठाहियो वियो आहे। हिते आसपास में रहंदड़ जेके माण्हू आहिनि पोइ स्कूल खे वीरान पियल ॾिसी, फिटल स्कूल ॾिसी, फिटल इमारत ॾिसी हिते अची किन किचिरो उछलाए वञनि था ऐं हिते बाक़ाइदे जेको आहे कचरा कुंडी जेका आहे उहा बणिजी चुकी आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था स्कूल जे ॿिए कमरे जो ॼण त विरांडो आहे, उहो बि तव्हां ॾिसी सघो था त उनजी हालत कहिड़ी आहे। दीवारुनि ते जेको आहे काफ़ी दीवारूं जेके आहिनि उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि, बोसीदा थी चुकियूं आहिनि। हीअ बोर्ड आहे, तव्हां ॾिसी सघो था ब्लैक बोर्ड, उनजी जेका हालत आहे उहा कहिड़ी आहे। हिते कीअं ॿार वेही पढ़ी सघनि था, इहो हिकु वॾो सुवालु आहे। ॿार हिते तमामु घणा आहिनि हिन ॻोठ में, केतिरा ई ॿार असांखे नज़र बि अचनि पिया, पर हिते स्कूल जी इहा हालत आहे। स्टाफ हिकु त नथो अचे, स्कूल निधणको आहे ऐं उनखां अलावा स्कूल जी जेका इमारत आहे उनजी जेका बिल्डिंग आहे उहा मुकमल ॼण त तबाह थी वई आहे। चौदीवारी न हुजण जे करे जेको माण्हू अचे थो हिते किन किचिरो जेको आहे उहो फिटो करे वञे थो ऐं हीअ जेका इमारत आहे, हीअ जेको स्कूल आहे उहो बिल्कुलु ईअं निधणको आहे। असां कोशिशि कंदासीं हितां ॻोठ वारनि सां बि ॻाल्हाइण जी, त हू हिन हवाले सां छा था चवनि। हीअ केतिरी पुराणी बिल्डिंग आहे, हीअ स्कूल जेको आहे छो गैर आबाद पियो आहे ऐं हिन बिल्डिंग जी मालिकी छो नथी थिए, हिन बिल्डिंग में कहिड़ा मसइला आहिनि या ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि। नाज़रीन, खमीसो बिरोही ॻोठ जेको गादियर शहर कराची जो इंतिहाई क़दीमी ॻोठ आहे ऐं हिन खमीसे बिरोही ॻोठ जा जेके नेक मर्द आहिनि, जेको चङो मुड़ुसु आहे, चङे मुड़ुस जो पुटु असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त उन्हनि खां पुछो था छा था चवनि। साईं, छा था सम्झो हिन ॻोठ जे स्कूल जी हालत कॾहिं खां वठी? साईं, स्कूल त इलाही पुराणो आहे ऐं तॾहिं खां जीअं ठहियो आहे वापसि कुझु कमु कोन कंदी आहे। वाइदा ख़िलाफ़ी हे हो जेके लीडर न वञूं था, असां बाबा असांजी ज़िंदगी सहूलियतनि, पाणी आहे, बिजली आहे, इहो कराए ॾियो, इहे बि नथा कराए ॾियनि। बाबा जी दरख़्वास्त तव्हां लॻाए वञो, दरख़्वास्त जे मथां दरख़्वास्त, जेके दरख़्वास्त वञनि वरी पुछा करणु वञो, चए कुझु बि कोन्हे, अञा ताईं फंड न आहे, तव्हांजो कोई MLA न आहे, MPA न आहे, सभु असांजा पार्टी जा आहिनि। केरु कमु करणु चाहिनि ई नथा। पैसा ॾियो त बसि ख़तमु, कमु थी वञे, ठीकु आहे, उहो बि इलाजु कयूं, मिंथू कयूं तॾहिं कमु थी वेंदो। छा मुतालबो कंदो सरकार खां? कहिड़ा बाबा महिरबानी करे असां इहे मसइला तव्हांजे साम्हूं सभु तव्हांखे ॾेखारे छॾियो। महिरबानी करे हथ ॿधी चऊं था बाबा असांखे ज़िंदगी जी सहूलियत इहे मुयसरु करे ॾियो। मेन मसइलो गटर जो आहे, पाणी जो आहे, बिजली जो आहे। इहो असांखे लाइट जो कुझु कोन्हे बाबा, हर को पंहिंजो कुंडो हणे हलाए। केसी वारा
पोल आहिनि पुराणा पोल आहिनि मगर अञा कमु कुझु कोन थो थिए हिननि में परे परे खां छिके था अचूं इहो महिरबानी करे इलाज बाबा मिनतूं कयूं था छा कयूं मजबूर असां अॼु बीठा आहियूं मसला इहो आहे असल गटरनि जो आहे शुक्र आहे हाणे तव्हां पहिरें अची हिते ॾिसो सैलाब हितां उतां वठी दुकान मुंहिंजो दुकानु आहे हिते सॼो दुकानु भरियल दुकान जो अंदरि पाणी हे कुंड में दुकानु आहे मुंहिंजो हालत ॾिसो हिन जो एतिरो एतिरो खॾो आहे घरनि जो अंदरि पाणी सॼो बोट बुॾी वियो हिते पढ़ाइण अचनि था हिन में कुझु ॿार अचनि था हिन में सॼो वीरान लॻो वेठो छा कंदासीं लाइट इहो आहे जे ज़रूरत कुंडा हणी कुंडा वरी कटे खणी वरी कुंडो हणी छा कंदासीं लाइट 7 ॾींहं में अचे थो बि धप वारो सॼी राति वेही वेही ढुक भरे वरी धप वारो वरी बंदि कर वरी खोलेसीं मसला है बत्ती का मसला है समझे ना बाकी ये अपने खड्डे हैं गली है या कोई आके कोई जाके नहीं आता देखता नहीं है हाँ मैंने सारा बदबू वाला पानी चल रहा है 1 हफ्ते से पानी सारा बदबू वाला आ रहा है गटर का पानी हाँ गटर भरे हुए हैं बाकी पानी सारा बू वाला बदबू वाला भी आप चेक करो अभी भी आपको दिखेगा पानी सारा गटर का पानी आ रहा है हाँ अब बताओ इसमें हम लोग ने पिया तो सब बच्चों का भी पेट खराब हो गया अब बंदा गरीब आदमी कहाँ जाएगा अस्पताल कहाँ तक भागे किधर भागे ये चक्कर चल रहा है सिर्फ पानी का मसला हो रहा है पानी जो ज़ुल्म आहे असां गटर जा पानी पी पी असांजा आंडा किना थी विया आहिनि नंढा ॿार पीअनि था त बीमार आहिनि काॾे वञूं कंहिंखे चऊं असां ज़ुल्म लाइना ख़बर न आहे त हाणे लाइना टुटुनि जा मथऊं माण्हुनि था इहो पाणी असां ॾे ख़ुदा खे ख़बर आहे वधीक पोइ मथां वारनि जेके पाणी मोकिलनि था उन्हनि खे ख़बर आहे सफ़ाई वफ़ाई थिए थी सफ़ाई कहिड़ी सफ़ाई ॾिसो पाण नथा अखियुनि सां त कहिड़ी सफ़ाई आहे स्कूल काॾां आहे सफ़ाई किथे आहे का शइ न आहे बसि हे खमीसा ॻोठ नालो आहे बाक़ी आहे त झंगल में वेठा आहियूं नथियूं थियनि सबको आसरो ॾियो वञनि सबको आसरो ॾियो छा आहे करे कोन थो ॿुधे रुगो फूकूं ॾियो छा न बसि पोइ वरी ख़बर ई कोन्हे बसि बाबा घटि थी थिए हीअं थी थिए हीअं थी का ॻाल्हि न थी को ॻाल्हि न थी न को पाणी न को मतिलबु घटि न को घटि न ॻाल्हि खमीसा ॻोठ जो बाक़ी झंगल में आहियूं बर में वेठा आहियूं अञा बर में बि चङाई आहे जो माण्हू कुल्हे ते दिलो खणी किथां वाटर मां भरे ईंदो हिते त उहो किनो पाणी था पीऊं काॾे वञूं कंहिंखे चऊं असां खमीसा ॻोठ में वेठा आहियूं असांजी तक़रीबन सोलंगी आबादी 500 माण्हू 500 घर आहिनि खमीसा ॻोठ जी आबादी 20,000 खां मथे आहे को पाणी न को का अस्पताल न को स्कूल जी सहूलियत आहे न का घटि में सहूलियत आहे को बि इंतिज़ाम हिते कंहिं बि इंतिज़ामिया जो कोन्हे को असांजी इहा गुज़ार यकी लुट फुट आहे बाक़ी हिते कुझु कोन थो थिए जेको अचे थो मोटो वटो कुझु कोन्हे न पढ़ाई न कुझु न छा हिते रुगो पाणी पीअण जे लाइ पाणी बि न आहे सुठो पाणी कोन थो अचे असां ॿार पाणी पी बीमार थी विया आहिनि सफ़ा ऐं इहो असां हुकूमत खे दरख़्वास्त कयूं था गवर्नमेंट खे त असांजे लाइ कुझु करे या निसार खूड़ो करे असांजे लाइ कुझु त असांजी घटियूं बटियूं पकियूं अथनि को पाणी अचे इहा इंतिज़ामिया खे असांजो अर्ज़ु आहे साईं नाज़रीन असां खमीसे ॻोठ जे विच में हिन वक़्तु मौजूदु आहियूं ऐं हीअ मेन घिटी आहे खमीसे ॻोठ जी जेका तव्हां ॾिसी सघो था खमीसे ॻोठ जूं तक़रीबन जेके बि घिटियूं आहिनि उन्हनि जी जेका सूरत हाल आहे उहा साॻी आहे जिते का बि तव्हांखे का फ़र्शबंदी नज़र न ईंदी को बि रोड नज़र न ईंदो को बि सीसी ब्लॉक तव्हांखे नज़र न ईंदो ईअं ई तव्हां ॾिसंदो ॼण कंहिं काछे जे ॻोठ में हुजो या कंहिं कचे जे ॻोठ में माण्हू मौजूदु हुजे का बि घटी जेका आहे हिन वक़्त ताईं न ठही आहे हिते रहंदड़ जेके रवासी आहिनि उहे ॿुधाइनि था त हीउ क़दीमी ॻोठ आहे पर हिन वक़्त ताईं हिन ॻोठ जे घटियुनि जी फ़र्शबंदी न थी आहे का बि जेका आहे हिते सीसी ब्लॉक जेको आहे मनसूबो उहो न आयो आहे ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था जेको गटर जो पाणी आहे घटियुनि में ईअं ई गटर जो पाणी उथलियल हूंदो आहे छाकाणि त हिते गटर जो को सिस्टम आहे ई कोन समूरो जेको सिस्टम आहे उहो नाकारा जेको आहे उहो थियल आहे असां कोशिशि कंदासीं त हिते मौजूदु जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं सब ॿार बीमार है छोटे बच्चे सारे बीमार हो गए पानी की वजह से पानी बिल्कुल गंदा आ रहा है गंदा पानी आ रहा है लेन का पानी नहीं है पानी की वजह से बच्चे हमारे सारे गरीबों के बीमार है नाज़रीन असां खमीसे ॻोठ जे ब्लॉक ए में मौजूदु आहियूं ऐं ब्लॉक ए खमीसे ॻोठ जो जेको आहे अहम इलाइक़ो आहे तव्हां ॾिसी सघो था त हीअ
जेको ॾिसो पिया हीउ रस्तो आहे, मेन रस्तो आहे, पर रस्तो हींअर ख़तमु थी चुको आहे बिल्कुलु। नाले जो पाणी उथली वञण जे करे ऐं किन किचिरे जे करे हिते धुॿण आहे, बाक़ाइदे हितां को बि माण्हू गुज़री नथो सघे। अचण वञण जे करे हीउ रस्तो बिल्कुलु मुकमल तौर ते ब्लॉक आहे। पोयां वॾी आबादी आहे, तमामु घणा घर आहिनि। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता का इमरजेंसी थी वञे राति अधु राति मझराति, हेॾां न त का एम्बुलेंस अची सघे थी, न का गाॾी अची वञी सघे थी। मरीज़ खे खणण लाइ बि को रस्तो कोन्हे। हितां जा माण्हू हिन एॾे वॾे अज़ाब में हिते गुज़ारे रहिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था हिन पूरे रस्ते खे हिते पाणी जेको आहे उहो गटर जो छॾे ॾिनो अथनि, जंहिंजे करे हीउ रस्तो मुकमल तौर ते ब्लॉक थी चुको आहे। ऐं किन किचिरो जेको आहे हिते उहो तमामु वॾे जेको आहे मिक़दार में मौजूदु आहे। ऐं इलाइक़े वासी जेके आहिनि उहे सख़्तु अज़ाब हेठि आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त केतिरा ई भेरा दाहूं कूकूं करण बावजूदु हीउ मेन जेको रस्तो आहे उहो क्लियर करे नथो ॾिनो वञे। हितां जेको किन किचिरो आहे उहो नथो खयो वञे। ऐं पाणी जेको गटर जो पाणी आहे उहो हिते जेको आहे उहो बंदि नथो कयो वञे। असां कोशिशि कंदासीं त हितां जे रवासियुनि सां ॻाल्हायूं था त हू छा था चवनि। साईं, छा चवंदव हीउ रस्तो ॾाढी परेशान थिया आहियूं, बीमार समार रहंदा आहियूं, न को एम्बुलेंस अची सघे थी, न को कुझु अची सघे थो। ॾाढा परेशान आहियूं, मैयत कीअं खणूं, अहिड़ा परेशान आहियूं। वॾा हे गटर जो पाणी वेठो आहे, वाह का शइ कोन निकिरी सघे थी, मरीज़ खे कोन खणी सघूं था, न को एम्बुलेंस अची सघे थी, न को कुझु। बाबा ॾाढा परेशान। मेन रोड साफ़ मेन रोड हो, हाणे को पुछे बि कोन थो। हा गाॾी वाॾियूं हाणे मोटर साइकिल बि कोन निकिरे थो, अहिड़ा परेशान आहे। तव्हां कंहिंखे बाबा हीअ असां सां अज़ाब आहे, को ॿुधे ई कोन थो, छा कयूं भला, को ॿुधे ई कोन थो। ॾाढा परेशान थिया आहियूं, चई थकी आहियूं। हा कच्छ में मां हिनखे खणूं रोड ते अचूं, वरी रिक्शा में विहारियूं, छा कयूं, ॾाढा परेशान आहियूं वॾा। नाज़रीन, असां हिन वक़्तु अब्दुरहीम ॻोठ में मौजूदु आहियूं। अब्दुरहीम ॻोठ बि क़दीम ॻोठ आहे ऐं हिते 10,000 खां वधीक इंसानी आबादी आहे, केतिरा ई घर आहिनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त ख़मीसो ॻोठ वांगुरु अब्दुरहीम ॻोठ खे बि मुसलसल नज़रअंदाज़ कयो आहे, जंहिंजे करे जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि बुनियादी सहूलियतुनि खां हीउ ॻोठ वांझल आहे। जंहिं करे हिन ॻोठ जा जेकॾहिं तव्हां स्क्रीन ते फुटेजिस ॾिसंदव त तव्हांखे का बि घटी पकी नज़र न ईंदी। उनखां अलावा ड्रेनेज जो ख़ासि जेको निज़ाम आहे या सिस्टम आहे उहो हिते मौजूदु न आहे। ऐं बिजली जो जेको आहे उहो बि हिते को प्रॉपर सिस्टम न आहे, तंहिंजे करे ॻोठाणा जेके आहिनि उहे सख़्तु अज़ाब हेठि ज़िंदगी गुज़ारनि था। ऐं मुंहिंजे हिन जेको आहे खॿे हथ ते जेका आहे मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे सघे त हीअ बिल्डिंग ठहे पई प्राइमरी पंहिंजो सरकारी स्कूल जी, पर गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी हीअ जेका बिल्डिंग आहे उहा मुकमल न थी सघी आहे, जंहिंजे करे स्कूल खे आर्ज़ी तौर ते मुंहिंजे सॼे हथ ते जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हिन जेको आहे बिल्डिंग में शिफ्ट कयो वियो आहे आर्ज़ी तौर ते हिते ई जेको आहे। पर स्कूल जी जेका हालत आहे ॿुधाइनि था, जेको तदरीसी अमल आहे हितां जा जेके शागिर्द ऐं ॻोठाणा ॿुधाइनि था त उहो को मयार जेको आहे उहो बहितर न आहे, उस्ताद कोन पिया अचनि। ऐं हीअ जेको बिल्डिंग जो जेको कमु आहे उहो रोलड़ जो शिकार आहे। उनखां अलावा ॿिया बि हिते केतिरा ई मसइला आहिनि। असां कोशिशि कंदासीं त हितां जा जेके रवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू हिन ॻोठ जा जेके मसइला आहिनि उन बाबति हू छा था चवनि। साईं, सभिनि खां पहिरियां तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे यतीम स्कूल में यतीम ॻोठ में आया आहियो। सही आहे, हे असांजो स्कूल आहे, इहो असांजो 2 साल पहिरियां शिफ्ट हुयो टेम्पररी 6 महीननि लाइ। सही आहे साईं, पर हिन खे जेको हे साम्हूं बिल्डिंग आहे इहा तयारु थियणी हुई जून 2016 में USAID जे ज़रिए। पर का मसइलो थियो आहे, हिन बजट में या बजट कंहिं खाई छॾी आहे या ॿियो को मसइलो थियो आहे, हिन जो ठेकेदार भॻल आहे। इन जो 2 साल थी विया, साल थियो आहे कमु बंदि आहे, साल थियो आहे जो कमु बंदि आहे। ॿियो साईं त छा नालो, असांजे स्कूल में उस्ताद त ईंदा आहिनि, पर उस्ताद ईंदा आहिनि पंहिंजे पाण में कचारियूं करे चांहियूं वांहियूं पी वेही हलिया वेंदा आहिनि। सही आहे, का पढ़ाई ते कंहिं तवजह न आहे। ईंदा क्लास में वॾी में एतिरो चवंदा तव्हांखे तव्हां सब्जेक्ट ॾेई था वञूं, इहो सब्जेक्ट कयो। हाणे ॿार सभु नओं न साईं, मां तव्हांखां उनखां पुछंदुमि तव्हांखां उहो सब्जेक्ट कीअं कंदा जंहिंमें कोई सेखारियो न वेंदो त आख़िर में पेपर में चवंदा आहिनि त इहो पंहिंजो शागिर्दनि जी ग़लती आहे। साईं त पाण उहे जिनखे पढ़ाइनि त सही, असांजे घटि में घटि। ॿियो ॻोठ जूं घिटियूं कीअं आहिनि? असां ॾिठो आहे त का घटी पकी न आहे। साईं त घिटियूं पकियूं करे विया हुया, घिटियूं पकियूं कंदा, पर जेके मेन रोड ढकण न विझनि जे करे वही रोड तबाह थी वञनि। हेॾे सॼा रोड विच में पका कया आहिनि, पर कंहिं मेन रोड ढकण न विझनि। मां 90% कमु कया आहिनि, 10% न कया आहिनि, ढकण न विझनि। हिन जे करे सॼा रोड वही तबाह थी चुका आहिनि। ऐं हिते मेन अला वाली रोड आहे, उते दुकानदारनि एॾी बदमाशी कई आहे, दुकान पंहिंजे अॻिते वधाया अथनि त अचे वञनि रस्तो न आहे गाॾियुनि जो। ऐं मेन रोड खुलिया पिया आहिनि, गाॾियूं गॾनि जे अंदरि बि घिरी वञनि।
नाज़रीन, क़दीम वसंदी अब्दुर्रहीम ॻोठ जेको समूरियुनि बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे ऐं बुनियादी सहूलतूं न मिलण करे ॻोठाणनि तरफ़ां हिते एहतजाज बि कयो वियो ऐं हिते एहतजाज में शरीक जेके माण्हू आहिनि उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि केतिरा ई भेरा दाहियो आहे त हिन ॻोठ खे जेको आहे सहूलतूं ॾिनियूं वञनि, ख़ासि तौर ते हिन जूं जेके घिटियूं आहिनि उहे पकियूं कयूं वञनि। उनखां अलावा प्रॉपर बिजली जो जेको निज़ाम आहे उहो हिते हुजणु घुरिजे, पोल लॻाया वञनि, PMTs ॾिनियूं वञनि। उनखां अलावा पाणी जूं जेके लाइनूं आहिनि उहे हिते न आहिनि मुकमल तौर ते जेके आहिनि उहे बुनियादी सहूलतूं जेके आहिनि उते हिन ॻोठ में जेके आहिनि उन न आहिनि। उन जे करे हिते सिरापा एहतजाज बणियल आहिनि। असां एहतजाज में शरीक जेके औरतूं ऐं मर्द आहिनि अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कयूं था। क्या कहेंगे, कौन सी सहूलतें आपको नहीं है, क्यों आप लोग एहतजाज कर रहे हो? बेटे इसलिए कि हमारे यहाँ किसी चीज़ की भी जो है ना हमें सहूलत नहीं है, ठीक है, ना पानी ना गैस ना बिजली, और बिजली भी तकरीबन 10-10 घंटे के लिए गायब हो जाती है। अमूमन आप देखें हर घर में बच्चे बीमार हैं, लेडीज़ बीमार है, जेंट्स बीमार है, ठीक है। यहाँ गरीब लोग रहते हैं और यहाँ किसी को नज़र नहीं आ रहा है, सब अंधे होकर बैठे हुए। ये गोट है, ये गरीब लोग रहते हैं। अगर गरीब लोग ना हो तो किसी शहर में जाकर रहे। यहाँ गटर लाइन देखें आप, गटर लाइन नहीं है। पानी हमें कैश डलवाना पड़ता है हमारे घर में, चाहे खाने के लिए हो या ना हो। तो ये कितनी बड़ी प्रॉब्लम है हमारे लिए। टैंकर होते हैं, टैंकर डलवाने पड़ते हैं हमके, और वो भी खारा पानी होता है, ख़राब पानी होता है। आप ये देखें ज़रा कि ये हमारे लिए, हम मुसलमान हैं, ठीक है, हमारे लिए क्या किया जा रहा है? कुछ नहीं किया जा रहा है। तो हम प्लीज़, हम बहुत परेशान हैं, हमारे परेशानी को हल किया जाए। हम इस कदर परेशान है कि हमें किसी चीज़ की सहूलत नहीं है, किसी चीज़ की। ऐसा थोड़ा है कि गरीब को जो है वो ज़िबा करके फेंक दिया जाए। गरीब का हक नहीं है कुछ मांगने के लिए। गरीब को मिलता ही क्या है? नौकरियों से वो बैठे हुए हैं, बेरोजगार वो लोग हैं, हम लोग बेरोजगार लोग हैं। बताइए, हर तरीके से हम जो है ना परेशान है। मुसलमान के साथ मुसलमान जो है ना गलत कर रहा है। ये क्या है? पानी से भी तरस आ रहे हैं। यानी कि हम, वो जो काफिर लोग होते हैं ना, काफिर, वो भी थोड़ा उन्हें भी ख्याल आ जाता है, लेकिन हमारे लिए कुछ नहीं है। हम बहुत परेशान हैं, हमारी समझ से बाहर है कि ये इतना पुराना गोट है, इतना पुराना गोट है। आए दिन हमें परेशानी, आए दिन। ये छोटे छोटे बच्चे, छोटी छोटी लेडीज, जेंट्स, हर घर में देखें आप जरा जाके, यहाँ गटर लाइन देखें, हमें जो है ना गड्ढे खोदने पड़ रहे हैं। कुछ भी नहीं है, कुछ भी नहीं है। हम इस कदर परेशान है, प्लीज हमारी मदद की जाए, हम बहुत परेशान हैं। बस यही है कि बत्ती नहीं है, गैस नहीं है, पानी नहीं है। यहाँ पर बहुत परेशान है। खाने को है या नहीं है? नहीं है, कुछ भी नहीं है यहाँ पे। गटर लेने, मच्छर इतना होता है कि बच्चे छोटे बड़े सब बीमार है। हम सहूलत चाहते हैं यहाँ पे कि हमारी सहूलत मिले। हम नहीं कर सकते इतना सपोर्ट कि इंसान, गरीब इंसान जाए कहाँ? मच्छर इतने, पानी बोरिंग का मिलता, हमारे पेट खराब हो रहे हैं। और इतना महंगा पानी होता है, कभी 2000 का, कभी कितने का। तो इस तरह टैंकर डलता है यहाँ पे, कभी 2000 का भी डालते हैं, कभी 4 का भी। जैसे पानी स्टार्ट होता है ऐसी महंगा होता है। हम नहाते नहीं, एक महीना हो जाता है बगैर नहाए। इतना पानी गंदा होता, हम नहीं सपोर्ट कर सकते। हमारे साथ मदद की जाए हर तरह की। पानी की परेशानी है और सेवरेज की परेशानी, ना इधर गैस है ना इधर PMT है। और लाइट का निज़ाम भी हर 10 मिनट बाद आ रही है, हर 10 मिनट बाद जा रही है। और जब आ रही है तो इतना पावर डिम आ रहा है कि मोमबत्ती की तरह जल रही है। और आ रहा है तो एकदम तेज़ आ रहा है कि पंखे उड़ रहे हैं, TV ख़राब हो रहे हैं। अब बताएं, ये बीमार हैं, घरों में लेडीज़ है, जेंट्स जो बुज़ुर्ग बीमार हैं, तो वो कैसे जो है ना गर्मी में बर्दाश्त करेंगे? हैं, आगे रमज़ान शरीफ आ रहे हैं, इधर सेवरेज का भी निज़ाम ख़राब है। गड्ढे खोद रहे हैं, बच्चे गिर रहे हैं, खेल रहे हैं तो उसमें गड्ढों में गिर रहे हैं। तो ये बहुत हमारे लिए पानी और परेशानी है। पानी का नहीं है, सेवरेज का नहीं है, गैस का नहीं है। ये बहुत पुराना गोट है हमारे लिए कि हम जो है ना काफ़ी अरसे से इस गोट में रह रहे हैं। साईं, असांजा बुनियादी मसला आहिनि। हिते असां वटि गटर लाइन कोन्हे, उनखां बाद में पाणी असां वटि कोन्हे। बिजली लाइ असां परेशान लॻा पिया आहियूं। 10 दफ़ा असां कई ऑफिस विया आहियूं, उते डॉक्यूमेंट जेके पंहिंजा फॉर्मेलिटी चवनि था। 2014 में बि असां तव्हांजो GM जांज़ेब आयो त असां तव्हांजी बिजली जो मसलो हल था कयूं, तव्हां बिल भरियो। असां सभिनि खे पंहिंजा बिल बि ॾिनऊं। असां हर महीने बिल जेके कुंडे जा बिल ॾिनऊं, असां मुकमल उहे भरींदा आया आहियूं। अॼु उनखे 3 साल थी विया आहिनि, हीअं ताईं असांखे न PMT मिली आहे, न असांजी सेवेज जो मसलो हल थियो आहे, न असां वटि पाणी आहे। हीअ सभु ॻोठाणा परेशान लॻा वेठा आहिनि। मथां रमज़ान अचण वारो आहे,
माना का बि न को असां का बि न धुर न का सियासी अब पीपल्स पार्टी ॿिया टियां या MQM जेके बि पार्टियूं आहिनि उहा बि का बि न असां ताउन करण लाइ हिते तयारु आहे। माना हुननि लाइ सभिनि लाइ असां अजनबी आहियूं, हिकिड़ा जानवर आहियूं, ॿी असांजी हुननि जे साम्हूं का बि अहमियत कोन्हे असांजे ॻोठाणनि जी। साईं मां बिल्कुलु पीपल्स पार्टी वारा हितां जेके चङा उन्हनि सां ॻाल्हायो आहे, MQM वारा हितां आहिनि परियां उहे वेठा उन्हनि सां ॻाल्हायो, माना को बि असां सहकार अचनि था ॻाल्हियूं करे निताला ॾियनि, को बि असां सहकार करण लाइ तयारु न आहे। हीअ जेके असां खंभा लॻल आहिनि, जेके तारूं लॻल आहिनि, इहे बि असां पंहिंजी मदद तौरु पाण कया आहिनि। हा, माना का बि इंतिज़ामिया इवन एसि ताईं केई चवंदी आहे त बाबा असांजो दुकानु आहे, जेको अचे असां दुकान जेकी शयूं वठंदो असां मसइलो हल कंदासीं, सही आहे। असां उहे पैसा उहे सभिनि जा हिननि जा बिल ठहियल आहिनि, उहे असां बिल भरिया आहिनि, हर शइ कई आहे, तॾहिं बि असांखे ट्रांसफर ॾियण लाइ तयारु न आहिनि। ऐं बिजली जेकॾहिं अचे थी त 10 ॾींहं असांजी बिजली कटियूं निकिता हलिया था वञनि। साईं पाणीअ जा मसइला न गैस जो बिजलीअ जो हिते सिंध माण्हुनि जा ज़ुल्म आहे वॾो, सफ़ा असली ज़ुल्म आहे, हिते सम्झनि नथा कुझु। पीपल्स पार्टी वारा जेको माल मिले थो पाण हड़प कयूं वेठा आहिनि, हिते सहूलियत न आहिनि, बुनियादी मसइला न आहिनि, कुझु बि न आहे, का सहूलियत कोन्हे का, बिजली न आहे, का शइ कोन्हे का हिते। मुमताज़ छा चवंदो जीअं खमीसो ॻोठ आहे, अब्दुरहीम ॻोठ आहे, आसपास वारा जेके ही ॻोठ आहिनि ख़ासि तौर ते जेके सिंधी वसंदियूं आहिनि, उन्हनि जी इहा सूरत हाल आहे, कीअं पिया ॾिसो? साईं ही पंहिंजो डिस्ट्रिक्ट सेंट्रल में वॾे में वॾो जो ॻोठ आहे उहो खमीसो ॻोठ आहे, उहा वरी हिननि सां गॾोगॾु पटी हलंदी अचे थी ओरते रोड जे ओरे पासे रहूं, उहा डिस्ट्रिक्ट वेस्ट थी वञे, जेको सुरजानी जो इलाइक़ो आहे, उते 3-4 ॻोठ आहिनि वॾा ऐं पुराणा क़दीमी ॻोठ, सिद्दीक़ ॻोठ, अब्दुरहीम ॻोठ, यूसुफ ॻोठ, वरी थोरो अॻियां वञो त रोज़ी ॻोठ, अर्ज़ी ॻोठ, इहे इंतिहाई पुराणा ॻोठ आहिनि जेके पाकिस्तान ठहण खां बि अॻु जा आहिनि। हितां जी जेका आबादी आहे उहे इंतिहाई पुराणा रहंदड़ माण्हू आहिनि, पर बेटाई साहिब जो शहर आहे त जैसे लोड़ा थिया जिने संदी धीर मारूड़ा फ़क़ीर कंहिं न ॾींदा दाड़ी। त हिते असां वटि जेको UC सिस्टम या जेको लोकल गवर्नमेंट सिस्टम ठहियो उन में 15 साल ताईं MQM जी उजारादारी रही। उन में जेके मुख़्तलिफ़ गवर्नमेंटूं सिंध में ठहनि पियूं, उन में कोलाइड गवर्नमेंट में असांजा यार जेके आहिनि अलायंस में MQM वारा दोस्त हुआ, उहे सॾाइनि त सॼे सिंध जा घणा घुरा था, पर हुननि कोशिशि कई त हितां जूं जेके पुराणियूं आबादियूं आहिनि, पुराणा रहंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे भित सां लॻायो वञे, उन्हनि आबादियुनि खे ख़तमु कयो वञे ऐं उन्हनि माण्हुनि खे एतिरो त तंग कयो वञे जो हितां हैरान परेशान थी निकिरी वञनि। 21वीं सदीअ में ऐं जंहिं शहर खे असां दुनिया जो उरूसुल बिलाद सॾियूं था, शहरनि जी कुंवार सॾियूं था, रोशनी जो शहर सॾियूं था, उते असांजा इहे जेके ॻोठ आहिनि उनमें माण्हू ईअं था गुज़ारनि जीअं को अवाइली दौर में माण्हू गुज़ारींदा हुजनि, ऊंदा जे दौर में गुज़ारींदा हुजनि। हिते का बि फैसिलिटी सहूलियत कोन्हे का, ऐं इहा लॻे इहा थी त हिन में माण्हू तंग थी करे अहिड़ो इनकलाब आणींदा जो ही गवर्नमेंटूं कोन रहंदियूं ऐं हिन ॻोठनि जा सरेंडर करिणो पवंदो हिन लोकल गवर्नमेंटनि खे बि ऐं PP जी गवर्नमेंट खे बि ऐं MQM जी गवर्नमेंटनि खे बि, जेके हुनजा ॾाढा मुड़ुस आहिनि, सरेंडर करिणो पवंदो। ॻोठाणनि खे पंहिंजा हक़ ज़रूरु ॾियणा पवंदा, जेसिताईं उन्हनि खे हक़ न मिलंदा तेसिताईं ही माण्हू एहतिजाज कंदा रहंदा। नाज़रीन असां सां गॾु हिन वक़्तु पीपल्स पार्टी जा ज़िले अॻुवाण मीर हज़ार ख़ान मरी गॾु आहिनि। उन्हनि खां पुछूं था त हिननि इलाइक़नि जा जेके मसइला आहिनि उन्हनि बाबति हिननि कहिड़ा क़दम खया आहिनि। साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। मीर हज़ार ख़ान, इहो ॿुधाइजो त खमीसो ॻोठ ऐं आसपास वारा जेके इलाइक़ा ऐं ॻोठ आहिनि उहे असां ॾिठा आहिनि, काफ़ी हिते मसइला बि आहिनि। इलाइक़े वासी ॿुधाइनि था त सफ़ाई सुथराई जा इंतिज़ाम बहितर न आहिनि, पाणी जा मसइला बि ॿुधाइनि था। तव्हां छा चवंदो, पीपल्स पार्टी इन्हनि मसइलनि खे हल करण जे लाइ हिन वक़्तु ताईं कहिड़ा क़दम खया आहिनि? गर्ल्स स्कूल उहा बिल्डिंग तबाह थी वई आहे ऐं उहो मिडिल स्कूल में ॿारनि खे पढ़ायो वञे थो, जंहिंजे करे मां पहिरियां बि पार्टी जे ऐं गवर्नमेंट जे इदारनि खे बावर करायो आहे त उहा जाइ पई आहे ऐं उते अची गवर्नमेंट उहा स्कूल ठाहे, ईअं न थिए जो उहा लैंड माफ़िया जे वर चढ़ी वञे। ऐं मूंखे पार्टी जे ज़िम्मेदारनि यकीन ॾियारियो आहे त असां उहा बिल्डिंग तव्हांखे वठी ॾींदासीं ऐं असां उते कमु कराईंदासीं। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि मिडिल स्कूल आहे ऐं प्राइमरी स्कूल बिल्कुलु ख़स्ता हालत में आहे। उन जो दर्जो हायर सेकेंडरी कराइण जे लाइ बि यकीन ॾियारियो आहे ऐं उन बिल्डिंग जी बि परमिशन इनशाला कुझु ॾींहंनि में अचण वारी आहे। असांजे इलाइक़े जा तमामु तर मसइला त घणा ई आहिनि, छो जो असां वटि हिते UC चेयरमैन जेको आहे उहो मुतहदा जो आहे
ऐं असांजो यूसी चेयरमैन कम अज़ कम ॻोठनि जे हवाले सां त ईअं सम्झंदा आहिनि त हीअ वाना आहे या पाकिस्तान खां हीअ सरहद कटियल आहे। जॾहिं असां DC साहब वटि वेंदा आहियूं, DC खे चवंदा आहियूं त हू असांखे ख़ुशि करण जे लाइ उन टाइम फ़ोन कंदा आहिनि एक्सियन खे, लेकिन हू चवंदा आहिनि त साईं असां त उन में ई कमु नथा करे सघूं जेके असां वटि पकियूं आबादियूं आहिनि, कची आबादी जो असां वटि को कॉन्सेप्ट कोन्हे। जॾहिं त यूनियन कौंसिल खमीसो ॻोठु आहे ऐं खमीसा ॻोठ जे लाइ कुझु न आहे, ऐं उन जे लाइ असां सां तमामु ॿियूं तनज़ीमूं जेके आहिनि उहे असां सां भरपूर साथ ॾियनि थियूं। नाज़रीन, असां हिन वक़्तु अब्दुर्रहीम ॻोठ में मौजूदु आहियूं। अब्दुर्रहीम ॻोठ जो ही उहो पाड़ो आहे जंहिंखे जोगी पाड़ो सॾियो वेंदो आहे। 35-40 खां वधीक ही जोगी बिरादरी जा हिते घर आहिनि जेके गुज़रियल जेको आहे 30-35 सालनि खां वठी हिते आबाद आहिनि। ॿुधाइनि था जॾहिं हिते का बि आबादी न हुई, का बिल्डिंग न हुई, तॾहिं हिते झंग हूंदो हो। उहो झंग जेको आहे उहो हणी हिते हिननि जेको आहे पंहिंजा अझा जेके आहिनि उहे अॼा हा, अॼु बि उन्हनि अझनि में हिते वेठल आहिनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हिननि खे का बि हिते बुनियादी सहूलियत जेका आहे उहा मुयसर ऐं मुहैया न आहे। अचो त हिते जोगी बिरादरी जो जेको चङो मुड़ुसु आहे उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं इहो ॿुधाइजो त हिते तव्हां रहो पिया गुज़िरियल 30-35 सालनि खां, कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि तव्हांखे? असां जोगी फ़क़ीर आहियूं, नांग मुरली जो असांजो कमु आहे। असांखे 35 साल सर थी विया आहिनि, पाणी जी सहूलियत न आहे। पाणी छा न वेहण जी सहूलियत आहे। ॾिसो जोगी में ॿार वेठा आहिनि, भुंगड़ी ठाहियोसीं 35 साल जा, तॾहिं हिते जंग हो, बिल्कुलु बहिरान हो। माण्हू ईंदड़ वेंदड़ बि डपु कंदा हुआ। को हिन ते असांजी सहूलियत न आहे। हाणे जेका माण्हू जे घर ठाहिनि पिया इहे बि असांखे उथारनि था की बाबा इहे जोगी पटो, बोरी बिस्तरी बांधो और जाओ। केॾा वञूं साईं, हाणे मुल्क छॾी, हीअ जा छॾी 35 साल असां हिते वेठा आहियूं, केॾा वञूं? असां पाकिस्तान जा हक़दार न आहियूं, सिंध जा हक़दार न आहियूं। असांजो केरु थो भला ॿुधे, केरु थो मसइलो हल करे? असां ग़रीबनि जो पाणी एतिरो टैंक आहे, 35 रुपए जो असां भराईंदा आहियूं, 40 ॾियूं, 30 रुपया ॾियूं। न पाणी जी सहूलियत आहे, न असांखे वेहण जी सहूलियत आहे, न असांजे ॿारनि खे तालीम आहे, न तालीम आहे। स्कूल आहे भला स्कूल आहे सर, असांजा ॿार पढ़नि था, 40 ॿार असांजा पढ़नि था, पर सहूलियत सर कुझु बि न आहे असां वटि। न असांखे पाणी जो सहूलियत आहे, न असांखे को प्लाट जो सहूलियत आहे, न वेहण जो सहूलियत आहे। जेको माण्हू अचनि था उहो चए बाबा इहो टपड़ खणियो। हाणे टपड़ खणी असां केॾा वञूं? टपड़ खणी असां पाकिस्तान छॾियूं या सिंध सूबो छॾियूं या केॾा वञूं? महिरबानी असांजी इहो ई आहे, ग़रीबनि जो अहसासु गवर्नमेंट खे, अमीर ग़रीबनि खे सभिनि खे चऊं था। ॿुधे, असां वटि बिजली सर न आहे, बिल्कुलु बिजली न आहे। हाणे मोबाइल ॾिसो बंदि पिया आहिनि। हाणे को असांजो कंहिं ॻोठ में मरी वञे हुते फ़ोन कीअं कयूं भला? ॿुधे बाबा, हाणे असांजो मसइलो इहो कयो, असांखे वेहण जा प्लाट, पाणी जी सहूलियत ॾियो। असांजा ॿार सभु बीमार थी विया आहिनि। पाणी 35 रुपया असां कूलर भरी असां भराई वठी ईंदा, पाणी सर सफ़ा लेन जो न आहे, गंदो पाणी, सफ़ा बिल्कुलु गंदो। सभु ॿारनि खे सभु जे पेटनि में सूर पेचिस थी विया आहिनि। हाणे एतिरो पैसो बि न आहे डॉक्टर वटि खणी वञूं। हाणे छोकिरी सफ़ा हिकिड़ी बीमार आहे, ॿार असांजा बिल्कुलु बीमार आहे। असां ईअं चयूं था, महिरबानी करे असांजी कुझु त सहूलियत कयो। जेके पाड़े असां वेठा आहियूं उहे असांजी मदद करनि था। जोनी साहब वारा, रईस हाजी साहब वारा, ममताज बिरोही, असांजे हिते माण्हू हिते लॾाइण जे लाइ की भई टपड़ खणो, हीअ वरी असांखे हिननि जे आसिरे वेठा आहियूं। हिकिड़ो हिननि जो आसिरो आहे, ॿियो अलाह जो आसिरो आहे। असांजी मदद इहो ई कयो, पाणी भला असांजे प्लाट वेहण जी तो सहूलियत कयो महिरबानी करी। नाज़रीन, तव्हां खमीसो ॻोठ ऐं अब्दुर्रहीम ॻोठ जी जेका हालत ज़ार आहे उहा कैमरा जी अख सां ॾिठी। 21 सदी जे हिन जदीद दौर में बि गादियर शहर कराची जूं ई उहे वसंदियूं आहिनि जिते अॼु जे हिन जदीद दौर में बि उतां जा जेके माण्हू आहिनि उहे ॼण त पथर वारे दौर में गुज़ारे रहिया आहिनि ऐं जेको आहे इंतिहाई मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। न पाणी आहे, न बिजली आहे, न रोड, न रस्ता,
का बुनियादी सहूलियत इन्हनि ॻोठनि में इन्हनि वसंजनि में असांखे नज़र न आई आहे। तव्हां हितां जे ॻोठाणनि जूं शहरनि जूं रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त केतिरा ई भेरा दाहण बावजूदि कूकूं दाहूं करण बावजूदि उन्हनि खे उन्हनि जा जेके बुनियादी हक़ ऐं बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे नथियूं मुहैया कयूं वञनि। गॾोगॾु असां कोशिशि कई पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि जो चवणु हो त हुननि हिननि इलाइक़नि जे लाइ काफ़ी जेको आहे पतोड़ियो आहे ऐं कोशिशूं वठनि पिया त हिननि इलाइक़नि खे ऐं हिननि ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि उहे वठाए ॾियनि। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार हीअ जेके वसंदियूं आहिनि उन्हनि जी मालिकी करे ऐं हितां जे ॻोठाणनि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया ऐं मुयसरु करे। इन ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शब्बीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।